आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मदई जी हाउस में ऐं असां सां गॾु आहिनि हितां जा मशहूरु सियासी समाजी अॻुवान ऐं नौजवाननि जा क़ाइद एडवोकेट सैयद दुर्मामन शाह जन। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, अवां इहो ॿुधायो त तव्हां सियासत में मुंहिंजे ख़्याल में पहिरियों दफ़ो क़दम रखंदे मदई जी टाउन जी इलेक्शन में बि पार्टिसिपेट कयो ऐं अवां जेको आहे बिला मुक़ाबला हिकु वार्ड तां मुंतख़ब बि थियो, त इहो तजुर्बो कीअं रहियो सियासत में ऐं टाउन जी सियासत में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनि खां पहिरों त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सियासत में मुंहिंजो अचण जो कोई बि इरादो न हुयो ऐं न ई मां को सियासी तौर ते एॾो कॾहिं सोचियो हुउमि त मां सियासत में ईंदुमि। पर 2013 खां पोइ आगा सिराज खान दुरानी साहब उन्हनि मूंखे इंसिस्ट कयो ऐं उन्हनि मूंखे जेको हाणे पहिरीं दफ़ा सियासत में अचण लाइ चयो त मूंखे बि अजीब लॻो, छो त मुंहिंजी त इहा फील्ड न ई, मां त वकालत कंदो हुउमि। पोइ मूंखे चई न, तव्हां वञी करे मदई जी में वञी सियासत कयो ऐं माण्हुनि जा मसइला आहिनि उहे सभु तव्हांखे ॾिसणा आहिनि ऐं वधीक सियासत ई इबादत आहे, इबादत सम्झी करे कयो। मूंखे यादि आहे त उहो मूंखे पहिरीं दफ़ा जॾहिं आगा साहब चयो उन महिल मूंखे तमामु अजीब लॻो। पर पोइ मां सोचियुमि त ठीकु आहे। उन महिल लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स थियण वारा हुया ऐं कुझु हिकु दफ़ो अनाउंसमेंट बि थी, वरी पोइ पोस्टपोन थी विया, वरी ॿीहर पोस्टपोन थिया, वरी टेर थिया। त बहरहाल उहो इलेक्शन में हिसो वरितोसीं ऐं हिकिड़ी अनअपोज़ त मां थी वियुमि ऐं हिकिड़ो सुठो असांखे जेको हाणे तजुर्बो बि थियो। ऐं बाय द वे उहो इलेक्शन खां पोइ अॼु ॾींहं ताईं वरी सियासत में ई आहियूं ऐं सियासत में हिकिड़ो हिसो आहे असांजो। सर, अवां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो त उहे कहिड़ा हिते मक़ामी हालात पैदा थिया जो अव्हांखे आगा साहब माना सियासत में एंट्री थियण जे हवाले सां इनवाइट कई ऐं अव्हांखे हिन मैदान में लाथो? ॾिसो, उन महिल जॾहिं आगा साहब मूंखे चयो उन महिल मूंखे चङी तरह यादि आहे त हिते सियासी तौर ते मदई जी शहर में पीपल्स पार्टी जा कारकुन त हुया, पर एॾो को मज़बूत माण्हू न हुयो। ऐं होॾों उन महिल कमारिया साहिबान उहे हूंदा अपोज़िशन में। त आगा साहब मूंखे चयो त तव्हां हिते अचो ऐं हिते जेको आहे पंहिंजो बेस ठाहियो। मुंहिंजे ख़्याल सां आगा साहब जे ज़हन में इहा ई ॻाल्हि हुई त मदई जी शहर में बि को मज़बूत माण्हू हुजणु घुरिजे। त उन महिल मां सियासत में क़दम रखियुमि। पर उन खां पोइ मां सम्झां थो त मुंहिंजे अचण खां पोइ कमारिया साहब बि अची विया पाकिस्तान पीपल्स पार्टी में। ऐं मूंखे चङी तरह यादि आहे जॾहिं पहिरीं दफ़ा इलेक्शन पोस्टपोन थिया, असांजा फारम वारम बि भरिजी विया ऐं उन महिल कमारियनि साहिबान मां कोई बि हिते न आयो कैंडिडेट। उन खां बाद वरी हिननि ऐलान कयो पीपल्स पार्टी में, ऐं पीपल्स पार्टी में ऐलान करण खां पोइ आगा साहब मूंखे घुराए करे पाण चयो त हाणे मां इहा टाउन कमेटी जी चेयरमैनशिप मां जेको आहे ज़ुल्फ़कार कमारे खे ॾियां थो। पोइ उन्हनि जो जेको भाउ आहे नजफ़ ख़ान, मां उनखे थो ॾियां। ऐं उन जे एवज़ में आगा साहब मूंखे चयो त तव्हां भले सिंध असेंबली में का जॉब आहे 18 ग्रेड जी, तव्हां उहो वठो। पर मूंखे त जॉब करणी कान हुई, छो त मां त वकील हुउमि। मां चयोमांसि आगा साहब तव्हांजो हुकुम अखियुनि ते। ऐं आगा साहब मूंखे उहो बाक़ाइदा सां बावर करायो हुयो ऐं मूंखे चयो हुअईं त मां इहा सीट हिननि खे ॾींदुमि। इहा शायदि कंहिंखे ख़बर न आहे ॻाल्हि, पर आगा साहब मूंखे बिल्कुलु ईअं घुराए करे चयो। सर, पोइ कहिड़ा आख़िर हालात वजूहात पैदा थी पिया जो अव्हां वरी उन BD इलेक्शन जे अंदरि तव्हां NTPP पंहिंजी ग्रुप ठाहे उन ख़िलाफ़ु इलेक्शन विड़ी? उन खां पोइ वरी इंसान जो ज़हन हूंदो आहे पंहिंजो हिकिड़ो, छो जो मां हिते माण्हुनि में अची चुको हुउमि ऐं आवाम में अची चुको हुउमि, मूंखे बि वरी शौक़ु थी वियो। पोइ आहिस्ता आहिस्ता हालात त सभिनी खे ख़बर आहिनि जेके इन्हनि जे अचण खां पोइ, कमारनि साहिबनि जे अचण खां पोइ वरी हालात कुझु डिफरेंट थी विया। बहरहाल इहो वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां जेकी शायदि दोस्तनि खे ख़बर न आहे। जॾहिं मां पीपल्स पार्टी में हुयुमि जेको, ऐं मां हिते कमु कयां पोइ
पोइ असांजी नवदेरो हाउस में 2 दफ़ा मीटिंग थी। उन में ज़ुल्फ़कार कमारियो साहब बि हुयो ऐं हिकु दफ़ो आगा सिराज बि हुयो ऐं उन खां अॻु में जेकी पहिरीं मीटिंग थी उन में न हो आगा साहब, उहो हज ते वियल हुया। हज करे आया त वरी ॿी दफ़े मीटिंग थी ऐं पार्टी जी हाई कमान हुई ऐं चीफ मिनिस्टर साहब बि हुयो। पोइ उते इहो तय थियो हुयो, मां जेको पीपल्स पार्टी में रही करे अनअपोज़ जेको मां थियो हुउमि, उहो त महिरबानी हक़ीक़त में ॾिसो त उहो लीडरशिप जी महिरबानी। त उन्हनि मूंखे छो जे मां NTPP हुजां मिसाल, त पोइ मूंखे छो अनअपोज़ कराइणा। इहो त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ु त बीठा हुया नी माण्हू, त मूंखे अनअपोज़ करायूं ऐं इहो तय थियो हो असांजो मीटिंग में त तव्हांजा जेके ॿिया माण्हू आहिनि उहे भले बीठा हुजनि। उन पहिरियों त कोशिशि कयूं त भले उहे तव्हां विड्रा कयो, पोइ चयूं भले उहे ऐं खटी विया, मां खटी विया त बि असां पीपल्स पार्टी जा आहियूं, ऐं जे असां हाराए वियासीं त बि पीपल्स पार्टी जा आहियूं। ऐं इहा का नई ॻाल्हि न हुई, उहो त इलाही जाइनि ते शहदादकोट में ईअं थियो, कराची में ईअं थियो, हैदराबाद में ईअं थियो त पीपल्स पार्टी जा 2 धड़ा पिया थी वञनि। पोइ ॿिन्ही में जेको खटे पियो त उहो पीपल्स पार्टी में ऐलान पियो करे। त असांजो आख़िरी मीटिंग में इहो तय थियल हो त तव्हां ऐं जे खटियो या हारायो, तव्हां यकदमि ॿिए ॾींहं ते पीपल्स पार्टी में जॉइन करे ऐलान कंदो। पर उहो छा थियो जो मुंहिंजा माण्हू जो हारजी विया, पर मां त खटियल हुउमि। मां त ॿिए ॾींहं ते एज़ पर कमिटमेंट मां पीपल्स पार्टी जे जेके तव्हांजा डिस्ट्रिक्ट जा हुया उन महिल ज़ुल्फ़कार कमारियो साहब, उन्हनि खे फ़ोन कयुमि, उन्हनि खे मां कॉल कयुमि, मां चयुमि तनी कमिटमेंट जे मुताबिक़ मां अचणु चाहियां थो। पर सियासत वॾी बेरहम हूंदी आहे। उन्हनि चयो त हाणे हिन जी ज़रूरत ई न आहे, त हाणे छाजे करे उहो कयूं। त इन जे करे पोइ वरी हुननि मूंखे का अहिड़ी का नन्ही वरंदी त मां वरी कंटिन्यू कयुमि, पीपल्स पार्टी में ई कंटिन्यू कयुमि। पोइ मां कराची हले वियुमि, कराची में पीपल्स लॉयर फोरम में त मां हुयुमि 2013 खां, ऐं उन खां पोइ उन में कंटिन्यू कयुमि। हाणे मां अल्हम्दुलिल्लाह डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट आहियां पीपल्स लॉयर फोरम जो, कराची ईस्ट जो। ऐं मूंखे बिलावल साहब पाण अनाउंस कयो ऐं मां तॾहिं बि ख़िदमत कयां थो। सर कुझु धुरनि जो जेको चवणु इहो आहे त जेतोणीकि आगा साहब अव्हांखे चेयरमैनशिप जी ऑफर ॾेई करे मधेजी टाउन जी सियासत में इंटर कयो, ऐं कमारिया साहब पीपल्स पार्टी में अचण खां पोइ जेतोणीकि तव्हां खां उहा चेयरमैनशिप जेका आहे उहा वापसि वरिती वई, त अव्हां उन जो जेको गुस्सो हुयो उन जो तव्हां जनरल इलेक्शन में BD इलेक्शन में तव्हां नजफ़ ख़ान जे अगेंस्ट में मुहिम हलाई ऐं उनखे हाराइण जी कोशिशि कई। तव्हां त हीअ जेकॾहिं वार्ड जी सीट हारे वेंदो त ऑटोमेटिकली जेतोणीकि तव्हां अनअपोज़ मेंबर थी विया हुयो त तव्हां चेयरमैनशिप आसानी सां हासिलु करे सघो था। इहा आख़िर छा ॻाल्हि हुई? ॾिसो, अहिड़ी काई बि ॻाल्हि कान्हे। इहो मां तव्हांखे चवां थो न, नवदेरो हाउस में इहा ई कमिटमेंट थियल हुई त तव्हां ऐं जे खटंदव त बि पीपल्स पार्टी में ईंदव, ऐं जे हाराईंदव त बि पीपल्स पार्टी में ईंदव। आख़िरी कमिटमेंट इहा थियल हुई। CM साहब पाण वेठा हुआ, ज़ुल्फ़कार कमारियो साहब वेठो, आगा साहब वेठो, ऐं ॿिया बि मिनिस्टर्स वेठा हुआ। त उन्हनि जे साम्हूं इहा ई कमिटमेंट थियल हुई। ऐं हिननि जो ज़ोर हो त बसि तव्हां विड्रा करे ऐं सॼो कुझु सामान खणी हलिया वञो बसि कराची, जेको मां न कयुमि। ऐं मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजो सही फ़ैसिलो हुयो जो अॼु बि मां बीठो आहियां, न त मां हलियो वञा त वरी मां शायदि कहिड़े मुंहं सां अचां सियासत में। सर जी BD इलेक्शन ड्यूरिंग इलेक्शन जेको नजफ़ ख़ान जो वार्ड हुयो, वार्ड नंबर 5, उन ते तव्हां उन जे मुख़ालिफ़ कैंडिडेट जेको तव्हांजो हिमायत याफ़्ता न हो बल्कि JUI जो उमे कैंडिडेट हुयो, किताब जे निशान ते इलेक्शन विढ़े पियो, अव्हां उन जी खुफ़िया वॾी सपोर्ट कई नजफ़ ख़ान खे हाराइण जे हवाले सां, हितां जा मज़बूत हल्का, इन क़िस्म जी ॻाल्हि अव्हां जे लाइ चवंदा? न, अहिड़ी काई बि ॻाल्हि कान्हे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। उहो पंहिंजे हुन सां बीठो हुयो, पंहिंजी पार्टी सां, ऐं इन खां अलावा नून लीग जा बीठा हुया, इन खां अलावा ॿियूं पार्टियूं बि बीठियूं हुयूं। त मां काई खुफ़िया वुफ़िया उहो न कई हुअमि। मां त हिते इन वार्ड तां नजफ़ ख़ान जे करे, छो जो हाई कमान चयो त तव्हां पंहिंजा माण्हू, तूं मूंखे चयूं त तव्हांजे साम्हूं नजफ़ ख़ान न बीहंदो ऐं तव्हां नजफ़ ख़ान जे साम्हूं न बीहंदो, छो त मां 5 वार्डनि में भरायुमि। त उन्हनि चयो त तव्हां न बीहंदो, पोइ मां पंहिंजो जेको कैंडिडेट हो मुनवर मीराणी, उनखे मां विड्रा करायुमि ऐं मां नजफ़ ख़ान खे सपोर्ट कई हुअमि उन वार्ड ते एज़ पर द पार्टी जी जेकी डायरेक्शन हुयूं उन ते अमल कयुमि।
सर अवां जो टाउन जे सियासत में अचण खां पोइ हिकिड़ो मधे जी वासियुनि खे हिकिड़ी होप हिकिड़ी उमेद पैदा थी हुई त हाणे टाउन में जेके एक्सपेंसिस थियनि था, जेका बजट आहे उहा सही तरीक़े सां ख़र्च थींदी ऐं कोई माण्हू आयो आहे हाणे जेको टाउन खां पुछी सघण जी ताक़त रखे थो त इहो ख़र्चु किथे थियो ऐं कीअं थियो। जेतोणीकि माज़ी में चूंकि कमारिया ख़ानदान जो असरु रहियो आहे मधेजी में, मधेजी जी टाउन जे उन इंतिज़ामिया में, उन हवाले सां को माण्हू आम शहरी कोई हिमत न करे सघंदो पुछण जी। उन खां पोइ जेको तव्हां गुज़िरियल 4 साल मुसलसल टाउन में रहियो त उहा उमेद शहरनि जी अवां मां पूरी न थी सघी ऐं टाउन जेको आहे उहो पंहिंजे मर्ज़ी सां कमु कंदी रही। ॾिसो चेयरमैन जेको हुयो टाउन जो उहो त फुल आल एंड ऑल हुयो, ऐं उन सां गॾु जेके ॿिया मेंबर्स हुया उहे त जहिड़ा हुया तहिड़ा न हुया। जेके 2-3 मां इजलास अटेंड कया उन में जेकी बि हूंदी उहो मां ॻाल्हियूं पुछंदो हुउमि। इन खां अलावा मुंहिंजे अचण खां पोइ बाय द वे को अहिड़ो अची वियो जो जेके पैसा आया त ईअं नथा चई सघो त कुझु बि कमु न थियो आहे। कमु त थियो आहे, CC पेवर ब्लॉक्स लॻाइण उहो कीअं बि थियो आहे, कमु त कयो अथऊं, ईअं न आहे जो कुझु बि कमु न कयो अथऊं, त इहो त ग़लति आहे। बाक़ी उहो कमु जेको थियणु घुरिजे आहे उहो कमु न थियो। जीअं त हो आहे इहो असांजी पंपिंग स्टेशनूं आहिनि, जेके खूह आहिनि उहे नाकारा थियल हुया, ऐं उनजी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मां जीअं 2016 में मां पिटीशन फाइल कई हुअमि हाई कोर्ट कराची में, ऐं उहो मां गवर्नमेंट ऑफिशियल जे ख़िलाफ़ु कई हुअमि। उन महिल चेयरमैन न हुया, उहो नजफ़ ख़ान बि पंहिंजे हुन में चयो त मुंहिंजे मथां न कई हुई बल्कि हुन जे ऑफिसर जे मथां कई हुई। त उहा पिटीशन हलंदे हलंदे हिते जेकी पंपिंग स्टेशन आहे असांजी मशवाणी मोहल्ला में, उन में चीफ जस्टिस साहिबु ऑडर करे छॾियो चीफ सेक्रेटरी खे त तव्हां हिन जी इंक्वायरी कयो त इहे पंपिंग स्टेशन मोटरूं ऐं ट्रांसफार्मर ऐं पाइप जंहिं कहिड़े दौर में विया आहिनि। उहो उन्हनि जो सबूत आयो त 2008 ऐं 10 जे विच में विया आहिनि। 2008 ऐं 10 जे विच में विया आहिनि त उनजी वरी सरकारी तौर ते जॾहिं लॻी हुई, इहा ज़िया जी हुकूमत में लॻी, त उनजी लाॻत उन वक़्तु घुराई आऊं त उन में उहो पैसा हुया तंहिं वक़्तु जा 75 लख। तंहिं ते चीफ जस्टिस साहिबु ऑडर कयो चीफ सेक्रेटरी साहिब खे त तव्हां हिन जी इंक्वायरी कयो ऐं 2 केस फाइल कयो, 2 केस रजिस्टर कयो एंटी करप्शन जा। उनखे तव्हांखे यादि हूंदो त उन जी डायरेक्शन्स ते ई कमिश्नर लाड़काणो उन महिल धारेजो साहिबु हो, उहो पाण आयो ऐं 2 पंपिंग स्टेशनूं ॾिठियूं ऐं कार्रवाई हले पई। ऐं कार्रवाई हलण जे दौरान छो त उहो कुझु महीना गुज़री विया त उन में नजफ़ ख़ान पाण उन महिल चेयरमैन थी वियो, ऐं चेयरमैन थी वियो त हिकु दफ़ो चीफ साहिब वटि पाण इन पर्सन पेश थियो। पेश थियण खां पोइ उन जे पंहिंजे वात ऐं ऑडर जी कापी बि मौजूदु आहे। उन में इहो चई छॾियईं त इहे जेके मुलाज़िम आहिनि कमु इन करे नथो थिए जो मुलाज़िम जेके आहिनि उहे ग़लति भर्ती थियल आहिनि पोएं दौर में। उन खां पोइ नैब जी कार्रवाई जेकी शुरू थी, मुंहिंजे ख़्याल सां उहा इंक्वायरी बंदि न थी आहे। जेके 13,000 मुलाज़िम जेके जंहिं लाइ चवनि था त इहे ग़लति भर्ती थियल आहिनि, उहो बेसिकली हिननि जे पंहिंजे बयान जे करे पोइ तॾहिं कार्रवाई शुरू थी। ऐं जेकी इंक्वायरी हले पई जंहिंमें चीफ जस्टिस साहिबु चयो त ऑडर कयो त FIR रजिस्टर कयो, मूंखे चङी तरह यादि आहे त उन ऑडर खां पोइ वरी बि इहो असांजो थोरो हो, वरी बि आगा सिराज ख़ान दुरानी जो थोरो हो त आगा साहिबु वरी मूंसां कॉन्टेक्ट कयो, ऐं वरी आगा साहिब जे बंगले ते ज़ुल्फ़कार कमारियो साहिबु हुयो, मां हुयुमि, ऐं उन महिल मूंखे यादि आहे यासिर शाह हुयो, एजाज़ शाह हुयो ऐं नजफ़ ख़ान हुयो। त उते असांजो कॉम्प्रोमाइज़ थियो ऐं आगा साहिबु मूंखे चयो त तव्हां इहा पिटीशन विड्रा करे छॾियो। त मां आगा साहिब जे करे उहा पिटीशन विड्रा कई, उहो केस इन्हनि जे मथां रजिस्टर न थियो। पर उहा जेकी नैब जी कार्रवाई जेके हे बयानु ॾेई आया पाण, जेको अञा ताईं रिकॉर्ड जो हिसो आहे, ऐं नैब कार्रवाई शुरू कई 13,000 मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ु। हिन अची करे चयो त सभु मुलाज़िम कूड़ा आहिनि, त चीफ साहिबु सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे कॉल कयो। मूंखे यादि आहे त उन ई ॾींहुं उन ई वक़्तु कॉल कयो ऐं उन अची करे घबराहट, उहो नओं सेक्रेटरी आयो, उन पहिरियों ॾींहुं हुयुसि, फस्ट डे हुयुसि, उनखे चार्ज वठिणो हुयो। त चीफ साहिबु चयोसि चीफ जस्टिस साहिबु त तूं चार्ज पोइ वठंदे, पहिरियों मां ॾेईंदे। त हुन जेकी ब्रीफिंग वरिती त हुन चयो त साईं बिल्कुलु ईअं कुझु थियल आहे त मां हुन इंक्वायरी करायां थो। त साईं अवां इहो ॿुधाईंदा त अॻूणे मधेजी टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो सचाई न्यूज़ खे ॾिनल इंटरव्यू दौरान हिकु ॻाल्हि कई हुई त बिकॉल अज़ीज़ अमन शाह अमरोटी
मौजूदा स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी मथां नैब में हलंदड़ केस अज़ीज़मन शाह अमरोटीअ दुर्ममन शाह जे चवण ते कयो ऐं मवाद बि उन फराहम कयो हुयो। इन में केतिरी सदाकत आहे? ॾिसो, आगा साहब असांजो हिकु त ख़ानदानी तौर ते वॾो आहे ऐं ॿियो ज़ाती तौर ते मुंहिंजो मोहसिन आहे। जॾहिं 2008 में आगा साहब खे मिनिस्ट्री मिली त मूंखे आगा साहब ॿिनि जायुनि ते अकोमोडेट कयो। हिकु त मूंखे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में लीगल सेक्शन में रखियो हुअईं, जिते मां साल कमु कयुमि ऐं उतां मां सैलरी ड्रा कंदो हुउमि। ऐं उनखां बाद वरी मां आगा साहब खे चयुमि त मूंखे LDA में रखो, त लियारी डेवलपमेंट अथॉरिटी में मां मुसलसल 3 साल कमु कयुमि ऐं 3 सालनि ताईं उतां मां सैलरी ड्रा कयमि। त इहे आगा साहब त मोहसिन माण्हू आहे ऐं उन मुंहिंजे मथां थोरो कयो। उनखां पोइ जॾहिं 2013 में आगा साहब स्पीकर थिया, त स्पीकर थियण खां बाद बि सिंध असेंबली जा मुख़्तलिफ़ केसिस हूंदा, उहे मुख़्तलिफ़ एडवोकेट्स इंगेज कंदा, त आगा साहब उते बि मूंखे अकोमोडेट कयो ऐं मूंखे केसिस ॾिनई। त आगा साहब जे मथां केस करण जी कहिड़ी वजह थी सघे थी? मां छो कंदुमि आगा साहब जे मथां? इहो त नजफ़ ख़ान अजीब ॻाल्हि कई आहे त मूंखे अज़ीज़मन शाह अमरोटी साहब चयो आहे। अज़ीज़मन शाह अमरोटी साहब त पाण ख़ुदि मौजूदु आहे, उहो पाण नथो चए ऐं हिनखे थो चए त मां हिन जे करे कयां। ऐं जॾहिं मां विच में जेको इहो पीरियड हुयो तक़रीबन 11-12 महीननि जो, 2016 जी जनवरी खां 2016 जी दिसंबर ताईं, जेको मां तव्हांखे हाणे ॿुधायुमि त कंप्रोमाइज़ थी वियो, केसिस जेको ऑर्डर थियो चीफ जस्टिस जो, इन दौरान मां इन्हनि खां थोरो अलॻि रहियुमि, पासीरो रहियुमि। हुयुमि पीपुल्स पार्टी में ई, पर मां इन्हनि खां पासीरो रहियुमि। ऐं जेकी हे कंप्लेंट थियल आहे जंहिं ते आगा साहब जे मथां केस थियो आहे, इहो 2018 जी मार्च में थियल आहे कंप्लेंट, ऐं उहा अज़ीज़मन शाह अमरोटी पाण कई आहे। अज़ीज़मन शाह अमरोटी साहब अॼु ॾींहं ताईं पाण त न चयो आहे कॾहिं बि, ऐं जॾहिं असां गॾु हुयासीं इहे इन दौरान, छो त मार साहब सां बि मुंहिंजो वास्तो रहियो ऐं हिननि सां गॾु रहियासीं, त मां ख़ुदि पाण अज़ीज़मन शाह अमरोटी साहब जो वकील रहियो आहियां। ऐं मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त उहो पंहिंजे हिसाब सां ई केस कंदा हुआ। ऐं कराची में मुख़्तलिफ़ केस कया ऐं नैब में बि कया ऐं उन खां अॻु में, यानी हिन खां अॻु में जी ॻाल्हि आहे। ऐं मां उनजी तरफ़ां वकील थी करे अपीयर बि थींदो रहियुमि। जॾहिं मां हुयुमि त उन्हनि सां गॾु उहो त मुख़्तलिफ़ केस हुया, कुझु ॿिया। ऐं अज़ीज़मन शाह अमरोटी ॿी ॻाल्हि इहा आहे त उहो न मुंहिंजो मातहत आहे, न मां खां डिॼे थो, न ई मुंहिंजे कमांड कंट्रोल में रहियो आहे। उहो मुंहिंजे चवण ते छो कंदो? हाणे जे अज़ीज़मन शाह अमरोटी कॾहिं इहा ॻाल्हि कई त मां हुनजो जवाबु ॾियण जो हक़ु रखां थो, पर मूंखे पूरो यकीन आहे त हे छो जो नजफ़ ख़ान बौखलाहट जो शिकार थी वियो आहे, ऐं ख़बर न आहे अलाए छो ईअं इहा ग़लति ॻाल्हि न सिर्फ़ु इहा कई अथई, बल्कि पंहिंजे लाइ बि चयो अथई त मुंहिंजे मथां बि जेको केस थियो आहे उहो उन में बि मूंखे मुलवस ॾियारायो अथई। त उन में बि ऐं जे मूंखे करिणो हुजे त मां त तव्हांजे मथां इन पर्सन पाण बि बीहां ऐं मां पाण पिटीशनूं पढ़ां, ऐं मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई जो मां साईं अज़ीज़मन शाह खे चवंदुमि? त उहो मुंहिंजे मातहत थोरी आहे जो मुंहिंजे चवण ते ऐं तव्हांजे मथां केस कंदो, या शहरयार ख़ान जे चवण ते केस कंदो, या XYZ जे चवण ते केस कंदो। उहो पाण जेको आहे उनजी पंहिंजी हिकिड़ो किरदारु रहियो आहे, सभिनी खे ख़बर आहे त उहो जॾहिं बि को कमु करिणो हूंदो अथसि त मुंहिंजे ख़्याल सां कंहिंखां मशवरो या राय न वठंदो आहे, न कंहिंजे अंडर में आहे, न कंहिंखां उहो मां सम्झां थो डिॼे थो, या हिन महिल बि आहे त एॾा साल गुज़री विया त हुन कॾहिं बि मुंहिंजे लाइ न चयो आहे, ऐं इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे ऐं हुनजी मां बिल्कुलु तरदीद थो कयां। ऐं हिन सां मूंखे तमामु घणो ॾुख बि थियो आहे। मूंखे त इहो यकीन ई न हो ऐं अंदाज़ो ई न हो त नजफ़ ख़ान इहा ॻाल्हि कंदो, पर बहरहाल उन ॻाल्हि कई त उनजी बि मां बिल्कुलु इहा तरदीद थो कयां। अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। जेके केस मां कया आहिनि पंहिंजे नाले सां कया आहिनि, पंहिंजे जेके बि केस आहिनि, हिकु इहो आहे ऐं ॿियो हुयो इहो छा नालो अथसि अमीर हाणी मुस्लिम साहब, उहे हिते आया, ऐं ॿिया बि जेके हुया उहे मां कयाम त कयाम। ड्यूरिंग इंटरव्यू नजफ़ ख़ान माना इन क़िस्म जी ॻाल्हि की वज़ाहत बिल्कुलु बि कई हुई त हुन चयो त मूंखे इन क़िस्म जो कोई बि प्रूफ या साबिती न आहे त दुर्ममन शाह अज़ीज़मन शाह अमरोटी खे उकसायो आहे या उनखे कुझु माना मवाद प्रोवाइड कयो आहे।
पर हुन इहा ॻाल्हि कई त असां सां अज़ीज़ अमन शाह अमरोटी इहा ॻाल्हि कई ऐं असांखे बि आगा सिराज खान मोकिलियो हुयो उन ॾे अज़ीज़ अमन शाह ॾे त अव्हां उन खां पुछो त तव्हां केस छाजे लाइ कया हुया, त उन हवाले सां अव्हां ॿुधायो त इन क़िस्म जी ॻाल्हि करण में कोई मुज़ाइको? हाणे त उहो त तव्हां हुन खां पुछो नी त आगा साहब हुनखे मोकिलियो, हालांकि मां आगा साहब सां जेको गॾु रहियो आहियां मां थो सम्झां त आगा साहब उन्हनि खे उते मोकिलियो हुजे या छा कयो हुजे। हाणे उहो अॼु साईं अज़ीज़ अमन शाह ॻाल्हि कई आहे त पोइ उहो पाण वञी वज़ाहत कयो, तव्हां हुन खां पुछा कयो या छा, मूंखे त ख़बर न आहे हिन ॻाल्हि जी। सर ये जेके मदई टाउन जी सियासत में तव्हां जेतोणीकि 4 साल मुसलसल टाउन में रहियो, तव्हां जेका मौजूदा जेको चेयरमैन हुयो टाउन कमेटी जो, उन जी कारकर्दगी मां केतिरो सेटिस्फाई रहियो? ॾिसो कारकर्दगी जेके पेवर ब्लॉक्स जे हद ताईं त चलो सही आहे, उन ते काफ़ी जॻहनि ते लॻा ऐं उन खां बाद उहा क्वालिटी त उहा न रही। अदरवाइज़ पाण जेको आहे नजफ़ ख़ान चए पियो त मां जेको आहे इहे पंपिंग स्टेशन में सिर्फ़ु हिकिड़ी मोटर लॻंदी आहे, उहा मोटर ई तव्हां 10 सालनि में ऐं 4 साल इहे 14 सालनि में न हणाए सघियो। तव्हांखे ईअं जे मदजी जो एॾो ख़्यालु हुजे हा त घटि में घटि इहो पंपिंग स्टेशन त हणायो आहे ऐं इहो सही थी वञे हा, सीवरेज वाटर हले वञे हा, उनजे करे वरी जेको आहे साफ़ु पाणी मुहैया थिए हा ऐं पाणी बि जर जो साफ़ु हुजे हा। हाणे बीमारियूं बि आहिनि, इहे इन जे करे आहिनि। त अहिड़ी का ख़ासि कारकर्दगी त न आहे, हर घिटी ॾिसो त उहा ॿुॾी पई आहे, हर घिटी में किन किचिरो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे मूंखे अॻोणे विसरी वई, उनजो जवाबु मां तव्हांखे ॾियां थो त उहा बि शायदि कंहिंखे ख़बर हुजे न हुजे, पर उहो बि उन महिल बि मां वॾो ताजुब में हुयुमि त हे मदेजी जा जेके मुलाज़िम आहिनि, जेके कॉन्ट्रेक्टर्स आहिनि ऐं टीए में गड़ियासीन, टीए में गड़ियासीन में जे मथां हिन महिल नैब जा 2 केस था हलनि, ठीकु। ऐं ॿिन्हिनि केसनि मां हिकिड़े केस में 71 ॼणा जवाबदार आहिनि ऐं ॿिए केस में तक़रीबन 40 ॼणा आहिनि, 42 ॼणा। इन्हनि ॿिन्ही केसनि जी जॾहिं इंक्वायरी शुरू थी त इन में हिकिड़ो मुंहिंजो कज़न, मुंहिंजो मारोट आगा खली ख़ान, उहो टीए में रहियो गड़ियासीन जो, त उहो बि इन में अक्यूज़ड हुयो। त उन पंहिंजी बेल कराई ऐं सभई माण्हू इहे पिया चवनि त इहो सॼो केस जेको आहे इहो दुर्मुहम्मद शाह करायो आहे, छो जो मां पिटीशन आई हुअमि हुन जे सफ़ाई जे ख़िलाफ़ु। त मूंखे एॾो चयो मदेजी माण्हू ऐं मुंहिंजो जेको मारोट आहे उहो पाण ईअं सम्झो त घर में जहिड़ो थी वियो त तव्हां कराई आहे, तव्हांजे करे। त मूंखे बि ईअं महसूसु थींदो हुयो त शायदि मुंहिंजे करे थियो आहे। मां हैरान बि हूंदो हुअमि त मां त का दरख़्वास्त कई न आहे, पर सभु माण्हू मूंखे था चवनि। पोइ अॻिते हली करे जॾहिं आगा खली ख़ान जो वकील बि मां हूंदो हुअमि, वकील जॾहिं अॻिते हली करे नैब खां प्रोग्रेस रिपोर्ट चीफ जस्टिस साहबु कॉल कई त मूंखे यादि आहे त उन जॾहिं प्रोग्रेस रिपोर्ट ॾिनी त उन में जेको मथां लिखिबो आहे त कंप्लेंट कीअं शुरू थी, त उन में मां ॾाढो हैरान थियुमि त उन में नालो नजफ़ अली ख़ान लिखियलु हो। त नजफ़ अली ख़ान कंप्लेंट कई ऐं उन जी कंप्लेंट जे करे 121-22 माण्हू हिन महिल बि 2 रेफरेंसनि में लोड़नि था। ऐं उन्हनि में ॿी हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां त ख़िदमत कई नी, तव्हां त चओ था त असां सियासत कंदा आहियूं, ख़िदमत कंदा आहियो, ऐं उन में त पंहिंजा माण्हू बि तव्हां न बख़्शिया। उन्हनि में ख़ासि हिननि जा पंहिंजा जेके हिननि सां गॾु रहिया उन्हनि ठेकेदारनि मां मोहम्मद अली मारफाणी ऐं ॿियो जावेद जो हुयो, उहो पाण जवाबदार आहे। ऐं हिकिड़ो ॿियो हुयो एजाज़ राहूजो साहबु, उहो बि जवाबदार आहे। ऐं हिकिड़ो शाहिद बशीर साहबु आहे, उहो वीचारो पोयनि 4 सालनि खां जेल में आहे। उनजी कंप्लेंट त पाण नजफ़ ख़ान आहे ऐं 2-3 ॿिया बि जेल में आहिनि ऐं 3-4 ॼणा त अहिड़ा आहिनि जेके जेल में वञी जी नवाज़ बुरई आहे, उहो प्ली बार्गेन करे आयो। ऐं हिकिड़ो भुटो हुयो, उहो बि करे आयो। ऐं ईअं ई हिकिड़ो तारिक पठान हुयो, उहो प्ली बार्गेन, उहो जेलनि में रही तव्हांजे महिरबानी जे करे विया जेल में, तव्हां कंप्लेंट कयनि पोइ उहे जेल काटे आया। मां पोइ सभिनी खे ॿुधायो, मां जो बाबा हिन में नजफ़ ख़ान कंप्लेनेंट आहे, मां त न आहियां। ऐं ॿ त इहे तव्हां रेफरेंस कराया आहिनि पंहिंजे ई ॻोठ जे माण्हुनि खे, जंहिंमें मनोहर मीराणी हिते मीराणी पाड़े जो आहे, ऐं अली अकबर शाह, उहो ख़ासि नजफ़ ख़ान जो दोस्त बि आहे ऐं उनजे मथां बि केस आहे, माना उनजी मार्फत ॿिए जे मथां बि केस आहे। हाणे 121-22 माण्हू उहो तव्हांजी कंप्लेंट जे करे उहो सभु लोड़नि था। उहा ॻाल्हि छुटी त तव्हां कई, उहो कोई बि न ॿुधाईंदो त साईं इहो केस कंहिं करायो। ऐं टियों जेको मां तव्हांखे ॿुधायां थो त पूरे सिंध जा
जेके 13,000 मुलाज़िम आहिनि उन्हनि जे मथां अॼु बि रेफरेंस हले थो, इंक्वायरी हले थी। उहा बि नजफ़ ख़ान पाण चीफ जस्टिस साहिब खे चई आयो। उहो चीफ जस्टिस साहिब जो ऑडर हुयो, उन ऑडर जी शुरूआत ई नाले नजफ़ ख़ान मां थी थिए। नजफ़ ख़ान अपीयर थियो आहे ऐं टाउन चेयरमैन मधेजी, ऐं उहो चए थो त बिल्कुलु सफ़ाई न थी आहे ऐं उन जी वजह जेको आहे वाइट कॉलर जे हिते मुलाज़िम आहिनि ऐं पोइ हुकूमत में जेके ग़लति भर्ती कया विया। इन स्टेटमेंट जे करे टियों रेफरेंस थो हले। त इहा मां तव्हांखे ॻाल्हि वाज़े कंदो हलां त इहे टई रेफरेंस जेके आहिनि इहे नजफ़ ख़ान जे करे थिया आहिनि। ही जेको नजफ़ ख़ान हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कई हुई त जेके 20 लख पर वार्ड ते जेके डेवलपमेंट जे मद में अचणा हुया उहे असांखे न मिलिया आहिनि। वाकई अहिड़ी ॻाल्हि आहे छा? इहा मूंखे ख़बर न आहे। इहो त मां बजट कॾहिं ॾिठी न हुअमि त उहा बजट कीअं थी अचे, घणा हेड्स आहिनि। अवां चूंकि टाउन कमेटी जो हिसो हुयो, वार्ड जा मेंबर बि आयो हुयो, त अवां छो इन्हनि शयुनि ते नज़र न रखी सघियो? ॾिसो, मां लोकल गवर्नमेंट जे कानून मुताबिक़ हर टाउन खे, हर म्यूनसिपल कमेटी खे पंहिंजी वेबसाइट ठाहिणी आहे, वेबसाइट ते पैसा रखणा आहिनि ऐं वेबसाइट ते हर शइ करणी आहे। मां त काफ़ी कोशिशि कयमि त मां त मिनिस्टरनि खे बि चयुमि। हिकिड़े मिनिस्टर मूंखे यादि आहे जाम ख़ान शोरे साहिबु, उन थोरी कोशिशि बि कई त इहा वाकई ठहिणु घुरिजे, पर उहा ठही ई कान। इहे जेके अकाउंट्स आहिनि इहे कहिड़ी बि टाउन जी हुजे या यूसी हुजे या म्यूनसिपलिटी हुजे, उहो कोई बि कंहिंखे न ॿुधाईंदो आहे, छो जो उहो उते हिननि जी का खुर्द बुर्द हलंदी आहे। तंहिंजे करे उहो सिर्फ़ु अकाउंटेंट खे ख़बर हूंदी आहे, टाउन जे ऑफिसर खे ख़बर हूंदी आहे, चेयरमैन खे ख़बर हूंदी आहे त इहे केतिरा पैसा अचनि था, कहिड़े हेड में अचनि था, काॾे था वञनि। जेके उते बजट इजलास थींदा हुया त उन में त उन्हनि सभिनी शयुनि खे वाक़ुफ़ु कंदा हूंदा न? न तव्हां बि उन्हनि बजट इजलासनि में शिरकत तव्हांजी घटि रही? ॻाल्हि इहा आहे त उहो जेके इजलास हलंदा उन में त ॿ त लेडीज़ हूंदियूं, उनखे त कॾहिं ॾिठो सही कान, शायदि घर मां सही करे उनखे मोकिलींदा या कंदियूं कान। ऐं जेके ईंदा बि हुआ उहे वीचारा चुप हूंदा। ऐं जेके इजलास मां अटेंड करे सघियुमि, ऐं जेके जॾहिं मां हिते ईंदो हुउमि इजलासनि लाइ त इजलास मुलतवी थी वेंदा, ऐं जॾहिं मां हितां निकिरी वेंदो हुउमि, पुॼंदो हुउमि कराची, त वरी इजलास अची वेंदो 2 ॾींहंनि खां पोइ। त ईअं अक्सर ईअं थियो त मां काफ़ी इजलास न अटेंड करे सघुमि। ॿिया कुझु हूंदा बि आहे कुझु ॾींहं अॻु में, पर मुंहिंजी पंहिंजी मसरूफ़ियत हूंदी, मां न करे सघंदो हुउमि। हाणे जेको ईंदड़ बीडी सिस्टम अचे थो, अगरि बीडी इलेक्शन अनाउंस थिए थी त अव्हांजो छा इरादो आहे? चेयरमैनशिप जी इलेक्शन विढ़ंदव या? ॾिसो, हिन दफ़े जेको बि इलेक्शन आयो इनशाला भरपूर हिसो वठंदासीं ऐं पार्टी पॉलिसी मुताबिक़ हलंदासीं। जेको पार्टी फ़ैसिलो कयो उन्हनि चयो त ऐं जे तव्हां हिते बीहो त बीहंदासीं, ऐं चवंदा त न त पोइ न बीहंदासीं। मां पीपल्स पार्टी जे तरफ़ां असां पार्टी जे हुकुम जा पाबंद आहियूं। शहर जेके मधे जी शहरी आहिनि ख़ासि करे उन्हनि खे को अव्हां पंहिंजो पैगाम ॾियणु चाहियो? ॾिसो, मधे जी जा जेके शहरी आहिनि न, उहे जेके मां ऑब्ज़र्व कयो आहे उहे तमामु सुलझियल आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं सम्झंदा आहिनि। उहे सियासी तौर ते जेके पंहिंजो वोट जो हक़ु आहे उहो बिल्कुलु सही इस्तेमालु कंदा आहिनि। मां सम्झां थो त इन में का ॿ राय न आहे त मधे जी जा जेके अवाम आहे उहो सभु सम्झे थी त मधे जी जे शहर लाइ कहिड़ो माण्हू मौज़ू आहे ऐं कहिड़ो माण्हू मौज़ू न आहे। इन खां अलावा इहो आहे जो शहरी भले कीअं बि हुजनि, पर जेकी मुंहिंजी पोएं दफ़े इलेक्शन थी उन में मूंखे काफ़ी सारा वोट मिलिया, त उन मां साफ़ु ज़ाहिर आहे त उहे शऊर रखनि था ऐं शऊर वारा आहिनि। ऐं हिन दफ़े इलेक्शन थी त असां पार्टी जे हुकुम जा पाबंद आहियूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी मूंखे हाणे हिन इलेक्शन जे हवाले सां जेकी यादि अचे थी, जेकी नजफ़ ख़ान पंहिंजे इंटरव्यू में बि चयो त चेयरमैनशिप लाइ, ज़िले जी चेयरमैनशिप लाइ पोएं दफ़े उहो हिननि जो हक़ु हुयो। मूंखे ख़बर आहे, मालूमात आहे ऐं ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे त अहिड़ी काई बि ॻाल्हि न हुई, छो जो इहे जेकी वाइस चेयरमैन हुई उहा आगा साहिब जीअं मूंखे चयो हुअईं त तव्हां हाणे चेयरमैन न थींदव ऐं चेयरमैन मां नजफ़ ख़ान खे ॾींदुमि। उन महिल आगा साहिब हिननि खे पाण वाइस चेयरमैन ई ज़िले जी ॾियारी ऐं हिननि खे त यूसी जी बि शायदि मिलण में मुश्किलात हुयूं। वाइस चेयरमैन ई ॼाणण खां पोइ उन जे करे मूंखे चङी तरह ख़बर आहे त इहे जेके असांजा भया साहिबान आहिनि उहे नाराज़ थी विया आगा साहिब खां, त तव्हां असांखे न ॼाणाई, असांजी हुई, असांखां खसे करे कमारनि खे तव्हां ॾिनी। त आगा साहिब जा इहे इन्हनि जे मथां वॾो थोरो हुयो
पाकिस्तान पीपल्स पार्टी में त सुञाणप त आगा साहब हुई ऐं 1988 खां वठी करे वेंदे हिननि जी एंट्री ताईं हिननि खे एंटर बि आगा साहब करायो ऐं हुननि खे वाक़फ़ियत बि उन्हनि कराई। पोइ हाणे हालात हूंदा आहिनि अॻिते पोइ ते थींदा आहिनि। बाक़ी इहा जेकी ॻाल्हि कई उहा मां इन जो रिबेटल मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे, तंहिं करे इहा बि ॻाल्हि चवां थो मां तव्हां। हाणे जेके हिते मधी जी शहर वासियुनि जूं कुझु जेके चमेक हुयूं आहिनि पियूं जिन जा सुरॿाट असांजे कननि ताईं पहुता आहिनि त जेको साईं दुरमोहम्मद शाह साहिबु जॾहिं पहिरीं एंट्री कई हुई मधी जी में त उन वक़्तु काफ़ी एक्टिव हुया, काफ़ी सरगर्म हुया, पर वक़्तनि फ़वक़्तनि हू आहिस्ते आहिस्ते पंहिंजी मूवमेंट खे हिन वक़्तु तमामु स्लो करे विया आहिनि। उन जी छा वजह आहे? ॾिसो उन महिल हालात ॿिया हुया, हाणे हालात ॿिया आहिनि। हाणे चारो तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, चाहे मां आहियां पीपल्स पार्टी में आहियां। हाणे ग्रुपिंग त हर जाइ ते हूंदी आहे, नंढी में नंढी का पार्टी हुजे, नंढी में नंढी ग्रुप हुजे, ईअं जो जीअं ईअं सम्झो त कंहिं सोसाइटी में इलेक्शन हुजे या कंहिं फ्लैटनि में त उन में बि लॉबिंग हूंदी आहे। त हाणे पीपल्स पार्टी में लॉबिंग त आहे, हेठि खां मथे ताईं आहे। त पीपल्स पार्टी आहे त पीपल्स पार्टी सॼी मधे जी, असां बि पीपल्स पार्टी में आहियूं ऐं कमारिया साहिबान बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहिनि, आगा साहब बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहे, भया साहब बि पीपल्स पार्टी में आहिनि। ईअं ई असांजो जेको आहे शेख साहब इम्तियाज़ शेख साहब उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहे। आहियूं त सभु पीपल्स पार्टी में। हाणे का अहिड़ी का मां नथो सम्झां त हिते मधे जी शहर में अहिड़ी का टफ टाइम मिलंदो। हाणे त जेको बि हूंदो त पीपल्स पार्टी जो ई थींदो ऐं पार्टी चाहियो त इनशा ताला मां ख़िदमत कंदुमि शहर जी। तव्हांखे सियासी सफ़र में हिन वक़्तु 5-6 साल तक़रीबन थी विया आहिनि। मधी जी खे तव्हांजे केयर ऑफ का शइ मिली हुजे ऐं अव्हां जे एफर्ट्स जे हिसाब सां उहो अव्हां ॿुधायो। ईअं त हाणे काफ़ी सारी मां एफर्ट्स कया मधे जी खे इहो जेको आहे हिन में मां हिकिड़े माण्हू जो नालो वठंदुमि, उन सां घणा माण्हू मुतफ़िक़ न हूंदा आहिनि। उहो चनार शाह साहिबु आहे। उन तमामु घणी कोशिशि कई मधे जी हॉस्पिटल लाइ। हिते क्वार्टर्स हुया मधे जी हॉस्पिटल में, उन में मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा हुया जंहिंजो को वास्तो न हुयो। पोइ उहा चनार शाह जी एफर्ट्स जे करे बेसिकली उन इहो मूंखे चयो त इहो साईं ख़ाली कराइजो, त उहो ख़ाली करायमि। उन खां पोइ उतां जी एम्बुलेंस लाइ मां उन महिल जे सेक्रेटरी सां मिलियुमि ऐं स्टाफ लाइ स्टाफ हितां जा वियल हुया जेके हिते कमु ॾेखारियल हुया कमु कंहिं ॿी जाइ ते कंदा ऐं सैलरी ड्रा हितां कंदा, त उन्हनि जो लाइ बि मां कोशिशि वरितमि। ऐं आरो प्लांट जस्टिस अमीराणी मुस्लिम साहिबु उनखे रिक्वेस्ट कई हुअमि, उहो वीचारो ऑडर करे वियो पर बाय द वे उनजो टेन्योर ख़तमु थी वियो। उहे बि हिते आया, उहो बि बेसिकली मां ई उन्हनि खे चयोमि त असांजे ॻोठ बि वञी करे तव्हां उते बि जेको आहे इहो हाणे PC1 जेकी ठहे थी किने खूह जी, उहा बि अमीराणी मुस्लिम साहिबु इहो ऑडर कयो हुयो, तॾहिं पब्लिक हेल्थ वारा कमु करनि था। ऐं ॿिया बि शहरी हुया, सिर्फ़ु मां न हुयुमि, उन में 2-3 ॿिया बि माण्हू हुया। हिकिड़ो बुरई साहिबु आहे मोहम्मद बख्श बुरई साहिबु, रिटायर हेड मास्टर, उन बि एप्लीकेशन ॾिनी। इहे कमु कया आहिनि। अव्हां पंहिंजो क़ीमती टाइम जेको असांखे सचाई न्यूज़ खे ॾिनो, आख़िर में कुझु सचाई न्यूज़ जे हवाले सां बि कुझु अगरि असांजे एफर्ट्स जे बारे में बि कुझु ॿुधायो। ॾिसो सचाई न्यूज़ जेकी आहे बेसिकली मूंखे बूस्टअप कयो। जो मां सियासत में आयुमि त मूंखे त को न सुञाणींदो, वधि में वधि सचाई न्यूज़ जे करे ई तंहिं महिल त तव्हांजो न्यूज़ पेपर ईंदो, हाणे त तव्हां उहो बंदि कयो आहे, चैनल थो हले। उन खां बाद काफ़ी तव्हां तरक़ी कई आहे, कॾहिं हितां इंटरव्यू वठी हुते था वठी वञूं ॻाल्हियुनि खे। अॼु जो जेको इंटरव्यू हुयो इहो बि जेको तव्हां टारगेट कयो त उनजो जवाबु ई आहे बेसिकली। ऐं उहा सचाई न्यूज़ काफ़ी तरक़ी कई आहे ऐं पूरे ज़िले में बल्कि पूरे डिवीज़न में लाड़काणे में तव्हां हलो था ऐं हाणे त डिवीज़न खां बि आउट हलो था, ख़बरूं हलायो था, त काफ़ी तरक़ी कई आहे। इंशाल्लाह अञा बि तव्हां अॻिते हली मूंखे लॻे थो त रोशन तव्हांजो उहो थींदो चैनल। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।